रावलपिंडी इस्लामाबाद समेत मुल्क के मुख़्तलिफ़ इलाक़नि में सख़्त गर्मी सबब अवाम जा हाल हीणा थी विया आहिनि। मुख़्तलिफ़ इलाइक़ा अॼु बि हीट वेव जे असर हेठि रहंदा। मौसमियात खाते मूजिबि सिंध ऐं पंजाब में 27 मई ताईं गर्मी पद मामूल खां वधीक रहण जो इम्कान आहे। इस्लामाबाद ऐं भरपासे में मौसम वधीक गर्म ऐं ख़ुश्क रहंदो। बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़िलनि में मौसम वधीक गर्म रहंदो। गर्मी पद मामूल खां 4 खां 6 डिग्री सेंटीग्रेड वधीक रहण जो इम्कान आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में मौसम वधीक गर्म रहंदो। सिंध में गर्मी पद मामूल खां 6 खां 8 डिग्री सेंटीग्रेड वधीक रहण जो इम्कान आहे। ख़ैबर पख्तूनख्वा जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में मौसम वधीक गर्म रहंदो। गर्मी पद मामूल खां 4 खां 6 डिग्री सेंटीग्रेड वधीक रहंदो। चित्राल, देर, सवात, कोहिस्तान, शांगला, बडग्राम, हरीपुर, मानसेरा, एबटाबाद, बाजोड़, महमंद, रवकज़ई ऐं ॿियनि कुझु हंधनि ते हवा जा लोॾा हलंदा ऐं खिवण सां गॾु बरसाति जो पिणु इम्कान आहे। मौसमियात खाते मूजिबि कश्मीर में गिलगित बिल्तिस्तान में मौसम गर्म ऐं ख़ुश्क रहंदो। कश्मीर ऐं गिलगित बिल्तिस्तान जो गर्मी पद मामूल खां 4 खां 6 डिग्री सेंटीग्रेड वधीक रहण जो इम्कान आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।